अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त असां अॼु मौजूदु आहियूं उन शख़्सियत सां मौजूदु आहियूं जे मुआशिरे में गीतनि जी धूम मचाए छॾी आहे। उन शख़्स सां मौजूदु आहियूं ऐं उन सां हाल अहवाल कंदासीं त हू पंहिंजी लाइफ में कीअं आहिनि थिया। ॿिए हाल अहवाल मुनवर मोलाई, फ़नकार थियण में मज़ो आयो? ॻाइण सां मूंखे इलाही सारो इश्क़ आहे ऐं जेकी आवाम मां मूंखे मोहबतूं मिलंदियूं आहिनि, पज़ीराई मिलंदी आहे, मां बेहद शुक्रगुज़ार आहियां। उनखां इलाही सारियूं मूंखे मोहबतूं मिलंदियूं आहिनि। अदा ही जेको तव्हां पंहिंजी कंपनी में एल्बम कयो पिया, उन में कहिड़ी चेंजिंग आहे, उन में कहिड़ी नवाण खणी तव्हां अचो पिया, जेकी शइ तव्हांजे अवाम खे पसंदि अचे। अदा हिन एल्बम में मुंहिंजी तमामु बहितरीनु म्यूज़िक आहे ऐं उनखां अलावा तमामु बहितरीनु शाइरी आहे ऐं जेको मुंहिंजे एल्बम में नवाण आहे उहो सरप्राइज़ आहे दोस्तनि जे लाइ। उहो इनशाल्लाह ऑन द स्पॉट ॾेखारींदासीं शो जे दौरान, इनशाल्लाह सभिनी दोस्तनि जे लाइ सरप्राइज़। अच्छा, हिन कंपनी जो नालो छा आहे जेका तव्हां हींअर नई प्रोडक्शन वग़ैरह लॉन्च कई आहे, उनजो नेम छा आहे, उनजो नालो छा आहे? जेका ही मूं कंपनी लॉन्च कई आहे उनजो नालो आहे MS गोल्ड एंटरप्राइज़िस। मुंहिंजो प्यारो भाउ बि आहे, कज़न बि आहे, सईद चांडियो, उन जो नालो ऐं मां पंहिंजो नालो गॾे करे ही कंपनी जो आगाज़ शुरू कयो आहे। ऐं इनशाल्लाह ताला उमेदु आहे अवाम मां त मूंखे सुठी मोट मिलंदी, जीअं पहिरियां मूंखे सुठी मोट मिली आहे। ऐं तव्हांखे खाइण में कहिड़ी शइ पसंदि आहे? अॼु असां अवाम खे ॿुधायूं त मुनवर मोलाई खे खाइण में कहिड़ी शइ पसंदि आहे। मूंखे खाइण में जेको आहे मटन पसंदि आहे, फिश पसंदि आहे ऐं उनखां अलावा जेके खोड़ सारियूं वेजिटेबल्स आहिनि उहो मूंखे इलाही सारियूं, मां शौक़ु सां इलाही सारो खाईंदो आहियां। अवाम जे लाइ को तव्हांजो मैसेज आहे या जेकी असांजे परस्तार ॾिसनि पिया उन्हनि जे लाइ को तव्हांजो मैसेज आहे? पाण में एको ॿधी ऐं मोहबतुनि सां रहो ऐं मोहबत विरहायो ऐं पंहिंजे बचनि खे तालीम ॾियो। जी हा नाज़रीन, जीअं त असां मुनवर मोलाई सां मिलियासीं, उन जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन जो जेके बि उनजा व्यूज़ हुया उहे तव्हां ॿुधा। इनशाल्लाह ताला नए कंहिं अंदाज़ में, नए स्टाइल में इनशाल्लाह वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। थैंक यू सो मच।